दोस्तों अस्सलाम वालेकुम। शाह हसन इस्तांबुल तुर्की में हींअर आयो आहियां ब्लू मास्क ऐं हाया सोफिया जी स्टेशन है सुल्तान अहमद, उते आयो आहियां। उते भरिसां ही हिकिड़ो ऑफिस है जिते जेके भी असांजे मुल्कनि जूं या ॿियनि मुल्कनि जूं जेके भी डिग्रियूं सर्टिफिकेट तालीम जा आहिनि उन्हनि जी इक्विवेलेंसी हिते थींदी आहे। ही हेड ऑफिस है इस्तांबुल जो, ही लिखियलु आहे मथे इस्तांबुल वली जी इल मिली इक्तिम मोगा द लगू, ईअं कुझु लिखियलु आहे। बहरहाल हाणे वरी साईं केरु हिनजो मतिलबु करे। बहरहाल ही इक्विवेलेंसी जो सेंटर आहे हिते इस्तांबुल जो हेड ऑफिस आहे। अहिड़ा खोड़ सारा ऑफिस हर डिस्ट्रिक्ट में आहिनि हिते इस्तांबुल में, उतां बि इक्विवेलेंसी थींदी आहे। इन क्लास जेके भी सर्टिफिकेट तव्हां ॿारनि जा स्कूल जा खणी ईंदव, कॉलेज जा यूनिवर्सिटीज़ जा जेके भी डिग्रियूं जेके भी सर्टिफिकेट्स आहिनि उहे तव्हां हुतां खां पाकिस्तान मां पंहिंजे स्कूलनि मां पंहिंजे डिस्ट्रिक्ट जे जेके डायरेक्टर्स आहिनि प्राइवेट या गवर्नमेंट जा उतां खां उन्हनि खे काउंटर सही कंदा। ऐं पोइ वरी कराची में FTC बिल्डिंग आहे, उते यानी उन्हनि जो ऑफिस आहे फॉरेन अफेयर्स जो, उते उहो सर्टिफिकेट्स आहिनि उहो सभिनि खे उते स्टैम्प कंदा। स्टैम्प करे पोइ हिते खणी अचिबो, हिते वरी उन्हनि सर्टिफिकेट जी इक्विवेलेंसी थींदी आहे। सो अॼु जी वीडियो जेका इन सिलसिले में आहे अॻिते तव्हांखे आउं हाल ॾियां थो। तो ही गेट है मेन गेट है, मथे लिखल अथव हिते असां इंट्रस्ट थींदासीं। सो वधीक हाल वाल अॻिते तव्हां ॿुधाईंदा। सो दोस्तों हीअं आउं अंदरि आयो आहियां ऐं ही हिकिड़ी ऑफिस आहे हिते। हिते उहे डॉक्यूमेंट जमा थींदा, पासपोर्ट आहे ऐं किमलिक आहे, उहे डॉक्यूमेंट्स आहिनि जेके तव्हांखे इक्विवेलेंसी कराइणा उहे हिते जमा कराइणा ऐं ईअं हिते जमा थींदा। पर उन खां अॻु में हिकिड़ी वेबसाइट आहे, उन में तव्हांखे अपॉइंटमेंट वठिणो पए थो पियो, ठीकु आहे। त पोइ उहा वेबसाइट बि आउं हिते लिखी छॾंदुसि। उन वेबसाइट सां तव्हांजो अपॉइंटमेंट जो टाइम ईंदो, उन टाइम ऐं डेट तव्हांखे पुॼणो आहे हिते। सो साईं अंदरि वियासीं, थी आयासीं, हाणे ॿाहिरि निकितो आहियां। सिंपल डॉक्यूमेंट्स ॾिनासीं जेके बि फॉरेन अफेयर्स मां स्टैम्प थियलु हुआ, सो हिते जमा करायासीं। उन खां अॻु में हिननि जी हिकिड़ी वेबसाइट आहे, उन में हिकिड़ो फॉर्म हूंदो आहे, उहो फॉर्म अपलोड कबो आहे। किमलिक आहे, पासपोर्ट आहे ऐं जेके बि डॉक्यूमेंट्स तव्हांखे इक्विवेलेंसी लाइ ॾियणा आहिनि उहे डॉक्यूमेंट्स तव्हांखे अपलोड करणा आहिनि। पोइ तव्हांजो हिकिड़ो डेट ऐं तव्हांखे टाइम मिलंदो अचण जे लाइ, ठीकु आहे। त पोइ तव्हां यानी उन डेट ऐं टाइम ते तव्हां हिते ऑफिस में ईंदव ऐं तव्हांजा उहे डॉक्यूमेंट्स आहिनि फिज़िकली तव्हां उनखे प्रोवाइड कंदा, ॾेखारींदव, उहो खणंदव तव्हांजी हर शइ, पासपोर्ट ऐं सभु कुझु तव्हांजा। इहो हिकिड़ो प्रोसेस थियो आहे हिते। सो हाणे असांजा डॉक्यूमेंट्स जमा बि थी विया, क़बूल बि पइजी विया। हाणे वापसि वरी वञूं था पंहिंजे घर। सो चयो अथनि वरी 2 ॾींहंनि खां पोइ वरी तव्हां अचो हिते, असांखे माना इजाज़त मिली वेंदी त जेके बि डॉक्यूमेंट असां जमा कराया आहिनि उहे क़बूल कया आहिनि ऐं असांखे इजाज़त मिलंदी त तव्हां फलाणी क्लास में तव्हांजा ॿार दाख़िल थी सघंदा। सो इहा नंढी सी मूवी हुई, इहा 28। सो उमेद कयूं था त तव्हांखे सम्झ में ॻाल्हि अची वई हूंदी। वरी बि को सुवाल जवाब हुजे त तव्हां मूंखां पुछी सघो था। सो शाह हसन इस्तांबुल मां ब्लू मास्क ऐं हाया सोफिया सां लॻ हीअ ऑफिस आहे हिननि जो, हेड ऑफिस आहे इस्तांबुल जो। सो तव्हां अची करे हिते पंहिंजे ॿारनि जा डॉक्यूमेंट्स जमा कराए सघो था। ॾाढी महिरबानी। अस्सलाम वालेकुम।